वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी ॻाल्हि में मां तव्हांजी मेज़बान रुखसार पंवर ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि सीनियर तजिया निगार गुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि हर अंगारी अरबा जी शाम 7 वॻे लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे अव्हां रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। मुराई साहब, तव्हांजे गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज टंडो जाम विया हुया, तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? ज़बरदस्त तजुर्बो रहियो। ऐं यूं बि मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि हूंदी आहे जॾहिं बि कंहिं कॉलेज कंहिं तइलीमी इदारे में मूंखे दावत मिलंदी आहे, पोइ चाहे यूनिवर्सिटी हुजे, चाहे कॉलेज हुजे, चाहे स्कूल हुजे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अलाए छो मुंहिंजो ईमान आहे, ईमान जी हद ताईं आहे त तइलीम खां सवाइ वधीक ॿियो को रस्तो ई कोन्हे तरक़ी करण जो कंहिं बि क़ौम लाइ। माण्हू चवंदा आहिनि तइलीम सिहत, मां चवंदो बाबा ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हांजो माण्हू तइलीम याफ़्ता आहे त उहो सिहतमंद हूंदो या सिहत जो ख़्यालु बि करे सघंदो, पर जेकॾहिं जाइल आहे, अणपढ़ियल आहे, त उहो सिहत उनखे ख़्याली ख़बर ई न हूंदी त मूंखे आहे छा, प्रॉब्लम कहिड़ो पियो थिए या मां छा कयां। तइलीम बुनियादी नुक़्तो आहे, इल्मु बुनियादी निक़्तो आहे। ऐं उनजी मैडम प्रिंसिपल आलिया नूर मेमन उन एक्चुअली दावत ॾिनी ऐं संदसि महिरबानी, उनखां पोइ सॼे टीचिंग फैकल्टी सां बि मुलाक़ात थी। तमामु मोतबर मोज़िज़ ऐं क़ाबिल टीचिंग फैकल्टी हुई। स्टूडेंट्स में मूं ॾिठो त स्टूडेंट्स बि काफ़ी मूंखे उन्हनि इम्प्रेस कयो संदन कंडक्ट खां, जेको संदन ॿारनि जो कंडक्ट हो, जेको स्टूडेंट्स जो शागिर्दियाणियुनि जो जेको कंडक्ट हो, उहो बि ॾाढो मुतासिर कन हो। ऐं ज़ाहिर आहे मुंहिंजो त मूंखे की नोट स्पीकर हुउसि, मां मूंखे त ॻाल्हाइणो ई हो त बाबा तइलीम तइलीम तइलीम। 2008 खां जीअं मेहरान टीवी आयो तंहिं असां इहो झोली खणी हर शहर हर जर जंग विया आहियूं, सॼी सिंध में विया आहियूं, इहो पैगाम खणी त बाबा बच्चा पढ़ायो। ऐं बचनि में बि मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो, औरत पढ़ी त ख़ानदान पढ़ियो, घर पढ़ियो। जेकॾहिं माउ पढ़ियल लिखियल आहे त हुनजे औलाद मां जो कंडक्ट तव्हांखे डिफरेंट मिलंदो, जेकॾहिं माउ अणपढ़ियल आहे त हुनजे औलाद जो कंडक्ट डिफरेंट मिलंदो। ऐं तंहिंजे करे मुंहिंजे मतिलबु मूंखे दावत मिलंदी आहे, कोशिशि कंदो आहियां मां पहुचां, ऐं मूंखे मां तमामु इम्प्रेस थियुसि ॿारनि जो ख़ासि तौर ते नियाणियुनि जो कंडक्ट ॾिसी। ऐं ज़ाहिर त मूंखे इहो ई ॻाल्हाइणो त बाबा तइलीम खां ॿी शइ कान्हे का। उनखां पोइ ॿी जेका ख़ासि ॻाल्हि मूंखे जिते किथे कंदो आहियां त असांजो अॼु जो शागिर्द कापी करे पास थो थिए, जेको उहा इहा डिग्री पनो आहे, उन डिग्री जी न को हिते अहमियत आहे न को ॿाहिरि अहमियत आहे। उहा तव्हांजे ईअं खणी सम्झो त तव्हां अञा पैदा थियो त हुन कंहिं ज़ाहिर आहे प्रैक्टिकल लाइफ में तव्हांखे उॾई त लॻी वई, कापी करे पास करण वारे खे उॾई त ॼणो लॻी वई, उॾई लॻल काठ खे केरु वठंदो। मां सिंध प्रोफेसर्स कमीशन जो मां मेंबर बि रहियो आहियां, एग्ज़ामिनर बि रहियो आहियां, मेंबर त न, मां एग्ज़ामिनर रहियो आहियां, हाणे त कोन्हे। त सची थो ॿुधायांव त ॿारनि खे जेके सपोज़ MSc आहे या ॿी आहे, उन्हनि खे पंहिंजा सब्जेक्ट लिखणु कोन था अचनि, उन्हनि जी स्पेलिंग नथी लिखणु अचे। तइलीम जो हिकिड़ो त मयार कोन्हे, उनजा रीज़न्स खोड़ आहिनि। उनजा रीज़न्स वॾे में वॾो मां चवंदुसि 3 स्टेक होल्डर्स आहिनि, हिकिड़ो पेरेंट, ॿियो टीचर, 3 गवर्नमेंट। केरु बि पंहिंजो कमु प्रॉपर कोन थो करे। पेरेंट जो फोकस कोन्हे, पेरेंट बि चए थो त असांजे ॿार पढ़ी पवनि, डिग्री हासिलु कनि, पोइ फलाणे वॾेरे खे चवंदासीं या एतिरा पैसा ॾेई नौकिरी वठी ॾींदासीं। इहो कोन था सम्झनि त तव्हां हिन मुआशिरे सोसाइटीअ में हिकिड़ो पैरासाइट, हिकिड़ो कीड़ो था पैदा कयो। पर जे पढ़ियलु लिखियलु हूंदो, हुन पंहिंजी पढ़ी इम्तिहान ॾिनो हूंदो, कापी न कई हूंदी, त हू हुनजा मुख़्तलिफ़ रुझानात हूंदा ज़िंदगीअ में। सो हिकिड़ो त इहो आहे त पेरेंट पंहिंजो कमु कोन थो करे। असां जॾहिं ॻाल्हि था कयूं मेजोरिटी जी, सभु आङिरियूं 5 आङिरियूं बराबरि न आहिनि, पर असां ॻाल्हि था कयूं एब्सोल्यूट मेजोरिटी जी। टीचिंग उस्ताद पंहिंजो कमु कोन थो करे, उहो उस्ताद लाइक़ फाइक़ न आहे, कमिटेड न आहे। जेको उस्ताद असां ॾिठो, जेको असां
जंहिं असांखे डील कयो, ट्रीट कयो, पढ़ायो, उस्ताद में कमिटमेंट कान्हे। हुकूमत में त सभिनी खां पोइ ते का आहे ई कान कमिटमेंट। हुकूमत त रुॻो ॻाल्हियूं ॻाल्हियूं के चवण जूं वधी वण थियूं, ॿियो कुल ख़ैर। सो तंहिंजे करे सिविल सोसाइटी जे मथां वॾी ज़िमेदारी आहे, ख़ासि तौर ते असां जहिड़े क्लास जे मथां, जे मां त चवां, मां त इल्म जे बलबोते ते आहियां। मां त पढ़ियुसि तॾहिं हिते पहुतो आहियां। जेकॾहिं न पढ़ां त कुझु मां अलाए छा हुजां। त तंहिंजे करे इल्मु हासिल कयो। मां अञा हिकिड़ी ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे, तव्हांखे मां ॿी थो ॿुधायां। मूं MBA पे कई इंग्लैंड में 98-99 में, यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघम में। त मूं पंहिंजे प्रोफेसर खां, ईअं इकोनॉमिक्स जे प्रोफेसर खां पुछो त भला हिकिड़ो को इंडिकेटर ॿुधायो जेको तव्हां सम्झो था त उनजे करे असां तरक़ी पिया कयूं। त बिना सोचण जे जवाबु ॾिनई त राइज़ इन द रेट ऑफ डाइवोर्सिस, माना तलाकूं घणियूं पियूं थियनि असांजी सोसाइटी में। इहो असांजे तरक़ी जो राज़ आहे। त असां वटि त मयूब आहे न तलाक। त मूं हुनखे चयो त इहो त असां वटि त मयूब आहे, तव्हां वरी चओ था फ़ख़ुर सां था चओ। चई हा, असांजी औरत ख़ुदि मुख़्तार पई थिए, मर्द जे मरूने मिनत कान्हे, मर्द ते डिपेंडेंट न आहे। हू जेकॾहिं नथी मुड़ुस सां लॻे त तलाक वठी पंहिंजो कमु थी करे पंहिंजा ॿार थी पाले। ॿारनि खे त हुकूमत थी पाले न हुते त। सो मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असांजी औरत पढ़ी पई न, तॾहिं बि असां खटियो। गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज टंडोजाम में स्ट्रेंथ तमामु घणी, बदबख्ती कहिड़ी, ॿुधजो मां छो त इंजीनियर आहियां। घटि में घटि 5-6 फुट रोड जे लेवल खां हेठि आहे कॉलेज। ख़ुदा जा बंदा जिन बि ठाहिया हुआ ज़ालिमनि, जिन बि डिज़ाइन कयो, तिन खे शर्म। मां चवां थो त उन्हनि जी क़यामत ई कान थींदी। मींहुं वसे थो सॼो रोड जो पाणी अंदरि। कंपाउंड वाल कान्हे का गर्ल्स कॉलेज खे, तव्हां अंदाज़ो कयो। गर्ल्स कॉलेज खे कंपाउंड वॉल कान्हे का। हेॾी सारो कॉलेज आहे, ऑडिटोरियम आहे ई कोन। सो मां सिंध हुकूमत खे या वज़ीर साहब खे छा चवां। वज़ीर साहब त एक्चुअली शायदि अर्ज़ु बि कयूं था, फ़ोन ते खणे थो, ॿुधे बि थो, पर करे कुझु कोन थो। जेकॾहिं मां संदसि जाइ ते वज़ीर हुजां त मां हिकिड़ो हर ज़िले मां हिकिड़ो तइलीम शनास माण्हू खणी उन्हनि जी कमेटी ठाहियां, उन्हनि सां विहां त छा इशूज़ आहिनि। वेहण जी तयारी न, अकेले कुल था सम्झनि पाण खे। छो त फोकस न आहे त असांखे बहितरी आणी आहे, सिंध ठाहिणी आहे। फोकस न आहे, बदकिस्मती आहे वॾी। तंहिंजे करे गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज जे उस्तादनि खे मुंहिंजी गुज़ारिश त बाबा कीप इट अप, जेको कमु कयो पिया भलो कमु जारी रखो। उतां जे न्याणियुनि खे चवंदुसि त बाबा प्यारा ॿारो, तव्हां पंहिंजी जिदोजहद जारी रखो, कापीअ जे मर्ज़ खां बचो। ऐं तव्हां हुते हिकिड़ी छोकिरी सुवालु पुछो त जिन जी कापी था कनि, उन्हनि खे मार्कूं वधीक थियूं मिलनि, ऐं जेके असां पढ़ी पास था कयूं, पढ़ी इम्तिहान था ॾियूं, उन्हनि जी मार्कूं नथियूं मिलनि। मूं चयो बाबा तूं भुलियल आहीं। कापीअ वारो या नालाइक़ शागिर्द भली किताब खोले ॾिस, न लिखी सघंदो हिकिड़ी शइ जेका लिखणु खपे। उहो किथे पहुचंदो हूंदो सिफ़ारिश ॾेई करे, तॾहिं मार्कूं खणंदो हूंदो। जंहिंखे यादि हूंदो न उहो त लिखंदो ईंदो न। जेको कापी कंदो हितां ॾिसी वरी हिते लिखे, हितां ॾिसी वरी हिते लिखे, त उनखे टाइम लॻंदो न। त मां नथो सम्झां त कापीअ वारो मार्कूं वधीक खणंदो पढ़ियल लिखियल, जंहिंजो पढ़ियल सही हुजे। जंहिं मतिलबु 6 सुवाल करणा आहिनि या 5 सुवाल करणा आहिनि त 5 सुवाल करे, कापी नथो करे जेको 5 ई सुवाल करे, उन खां वधीक मार्कूं खणंदो। सो तंहिंजे करे बहरहाल कुझु माण्हुनि ॿारनि जो बि उहो न आहे जेको सोसाइटी जहिड़े नमूने आहे त मेरिट ते कम नथा मिलनि, मेरिट ते नौकरियूं नथियूं मिलनि, त ॿार फ्रस्ट्रेट त थींदा। हा, गवर्नमेंट जो ध्यानु छो न आहे तालीम ते? गवर्नमेंट जो इन करे ध्यानु कोन्हे जो हुननि खे पाण खे तइलीम जी ख़बर ई कान्हे का त तइलीम केॾो वॾो ज़ेवर आहे। ख़बर न आहे, डेलिबरेटली था कनि। न डेलिबरेट, उन्हनि पासे ध्यानु ई न आहे। सिंधी ख़ासि तौर ते असांजो सिंधी हुकुमरान, उनजो हिन पासे फ़िक्र ई न आहे। तइलीम उनजी प्रायोरिटी न आहे। तव्हां ॾिसो पीपल्स पार्टी जॾहिं बि ॻाल्हि कंदी त असां NICBD ठाही आहे। अड़े बाबा का यूनिवर्सिटी जी बि ॻाल्हि कयो। NICBD छा कंदी? ॿाहिरां मुल्हनि खे ॾियारींदी जेके मरण ते हूंदा। पर ही जेके
नर्सरीज़ आहिनि इंसान ठाहिण जूं। ॾिसो न तइलीमी इदारा प्रोसेसिंग यूनिट आहे। ॿार अचे थो, शागिर्द अचे थो, उहो हिकिड़ो रॉ मटीरियल आहे। उन रॉ मटीरियल खे डेवलप करे, सुधारे, पढ़ाए ऐं उन खां पोइ हिकिड़ी प्रोडक्ट थो ठाहे, जेका प्रोडक्ट पोइ अॻियां वञी थी मार्केट में पंहिंजो परफॉर्म करे। असां तइलीमी इदारनि खे अहमियत ई कान ॾिनी आहे। वाइस चांसलर चए थो मां पैसा ॾेई थो अचां, उहो पैसा पे थो पहुचाए। शर्म हया ई न आहे असां वटि। बदकिस्मत आहे, सिंध वॾी बदकिस्मत आहे जो सिंध खे उहा लीडरशिप मिलणु खपे जेका सिंध खे मथे आणे। बाबा ठीकु आहे, दुनिया जा कम कयो, जेको बि कयो, तव्हांखे केरु कोन थो झले, पर किथे त सोचियो त किथे त बहितरी आणी आहे। सो बहरहाल मुंहिंजे लाइ भाउ से ख़ुशी हुई। उन खां पोइ मूं उतां शर्जील मेमन साहिब खे बि मैसेज कयो त शर्जील साहिबु पंहिंजे इलाइक़े में कमु कराए थो, सुठा कमु कराए थी। उनखे मैसेज कयो त हिन कॉलेज ते ध्यानु ॾियो ऐं कॉलेज खे तव्हां कंपाउंड वॉल वग़ैरह करे ॾियो। महिरबानी दोस्त आहे त मूं हुनखे बि मैसेज करे छॾियो। मूंखे उमेदु आहे त उहो ज़रूरु हिन ॻाल्हि खे कंदो। ठीकु नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। मोराई साहब, सिंध असेंबली समूरनि गैर कानूनी परडेन खे सिंध मां निकाली ॾियण जी रिथ मंज़ूर करे वरिती आहे। मेंबर्स जो चवणु आहे त धारिया सिंध ते ॿार आहिनि, हिननि खे फौरी तौरु निकाली ॾिनी वञे। ॾिसो न, ॻाल्हि ॿ टे दफ़ा अॻु में ॿीहर केस में रेज़ोल्यूशन्स पास थिया आहिनि। कंहिंखे करिणो आहे? सिंध हुकूमत खे करिणो आहे न। इहो त कोन न सिंध हुकूमत कंहिंखां डिमांड थी करे। पुलिस सिंध हुकूमत जी आहे, सभु इदारा सिंध हुकूमत जा आहिनि। पैसा वठी कूड़ा शनाख़्ती कार्ड केरु थो ठाहे? सिंध हुकूमत जा कारिंदा था ठाहिनि, डिप्टी कमिश्नर था ठाहिनि, असिस्ट मुख़्तियारकार था ठाहिनि। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे, हींअर ताज़ो आर्मीअ जे 2 ऑफिसरनि खे सिंध जे डोमिसाइल जे बुनियाद ते हुननि इंडक्ट कयो आहे सिविल सर्विसिस में। 2 पंजाबी, थोरो डार आहे, ॿियो आहे, माना डोमिसाइल तां ठही थो मिले न। सो ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो, सिंध हुकूमत खे कंहिंखां पुछण जी ज़रूरत कान्हे का। पंहिंजे पुलिस खे मुतहरक कनि। अॻु में हिकिड़ी स्पेशल ब्रांच हूंदी जिन जो कमु इहो हूंदो। हाणे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, इदारा एतिरो पोलिटिसाइज़ थी विया आहिनि जो छा कनि। इहो हुननि जो कमु आहे, माण्हू खे ॾिसनि, माण्हू चेक करे, शनाख़्ती कार्ड बि कूड़ा ठहियो वञनि, पासपोर्ट बि कूड़ा ठहियो वञनि। हींअर तव्हांखे इहा अंदाज़ो छा थियो आहे? हा, किथे झंडो साड़ियो वियो पाकिस्तान जो, अफ़गाननि साड़ियो हो यूरोप जे कंहिं मुल्क में। उन्हनि जा पासपोर्ट चेक कनि त सभु गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान में ठहियल आहिनि पासपोर्ट। असांखे शर्म थो अचे, मूंखे एज़ अ पाकिस्तानी शर्म थो अचे, ऐं हुननि खे कोन थो अचे जेके कारिंदा मथे वेठा आहिनि। ॾिसो, कंहिंखे बि शर्म कोन थो अचे, शिकिलियूं ॾिसो न। सो तंहिंजे करे सिंध हुकूमत चाहे त इन्हनि सभिनी खे हेठि मथे करे सघे थी, पर पाण इन्वॉल्व पसंदि कारिंदा इन्वॉल्व न हुजनि जेकी कूड़ा डोमिसाइल ठाहे न ॾियनि। पहिरीं त मां चवंदुसि हिकिड़ी कमीशन क़ाइमु कनि जेके हिन कूड़ा डोमिसाइलनि खे सॼी खे रिव्यू कनि, डोमिसाइलनि खे रिव्यू कनि ऐं कैंसिल कनि। पर जेके पाण था ठाराए ॾियनि त पोइ उन्हनि खे छा कंदासीं? बहरहाल को बि कमु मुश्किल कोन्हे, नामुमकिन कोन्हे। ख़बर अथव, इंटेंशन्स तव्हांजा ठीकु हुजनि, इरादा तव्हांजा ठीकु हुजनि, पोइ को कमु मुश्किल कोन्हे। धारिया किथां रही सघंदा? सॼी अंदरूने माना सॼी सिंध में तव्हां ॾिसो त अफ़गान आहिनि, वेठा आहिनि, ज़मीनूं वेठो वेठा आहिनि, प्रॉपर्टीज़ वेठो वेठा आहिनि, कंहिंखे ख़बर कान्हे, हर कंहिंखे ख़बर आहे। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त कमु त भलो आहे करारदाद पास करणु, पर कढंदो केरु? अमल केरु कंदो? अमल केरु कंदो? अमल तव्हांखे करिणो आहे त तव्हां करारदाद खां पहिरीं अमल कयो न। करारदाद जी ज़रूरत कहिड़ी आहे? इहे ॻाल्हियूं ख़ामोशी थींदियूं आहिनि, वाह वाह कान कबी आहे। सर, पोइ सिंध में एॾो ईज़ी छो आहे जाली डोमिसाइल ठही था वञनि? पाकिस्तान ठहियो न, इहो धंधो शुरू थियो। लियाकत अली ख़ान जी ब्यूरोक्रेसी, उर्दू स्पीकिंग ब्यूरोक्रेसी धंधो शुरू कयो। उहो धंधो शुरू थियो आहे त उहो धंधो हले पियो थो। तव्हां ॾिसो न, हिन महिल ताईं बदकिस्मती कहिड़ी आहे त उर्दू स्पीकिंग सिंधी ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि।
बदकिस्मती कहिड़ी आहे? पर तव्हांजे ॿारनि जो बचनि जो मुस्तक़बिल सिंध सां आहे, मरण जीअण सिंध सां आहे, क़ब्रिस्तान सिंध में आहिनि, तव्हां उतां उन धरती जी ॿोली नथा ॻाल्हायो। मूं इहो अल्ताफ़ हुसैन सां सुवालु कयो, मां वियुसि 2002 लाइ 2003 में लंडन, त मूंखे दावत ॾिनी त अचु। हिते आफ्ताब शेख हुनखे ॿुधायो त 90 में सिंधी मुहाजन जहिड़ा थियनि त असां काफ़ी सिंधी कम्यूनिटी जो ख़्यालु कयो, होॾां हुन उर्दू स्पीकिंग जो ख़्यालु कयो, त असांजी उते मीटिंगूं थींदियूं रहंदियूं GOC वटि। सो ख़ैर हुन ॿुधाए सही अथई कम्यूनिटी जो लीडर त कोन आहियूं हिते, त लीडर ॿिया आहिनि। ख़ैर तो मुख्य चाहिए तो मुरारी साहब बस हम सिंध को ये करना है, सिंध को वो करना है। मुझे कैसे भला बताओ तो सही, यही है कैसे? जी क्यों, हम भी सिंधी हैं ये, मुझे आपको सिंधी आती नहीं है, आप सिंधी सीखो, सिंधी में बात करो तो फिर मैं समझूं ना सिंधी से बात कर रहा हूँ। ये कैसा सिंधी है जिसको सिंधी नहीं आती? वो कैसा अंग्रेजी है जिसको अंग्रेजी नहीं आती? वो कैसा जर्मन है जिसको जर्मनी नहीं आती? पोइ मूं हथ कढी, न त लंच जी दावत मुंहिंजे लाइ, पोइ हथ कढी अची मां जान छॾाया। ख़ैर बहरहाल बदकिस्मती आहे। अच्छा मुरई साहब, हुकूमती अपोजिशन वफ़दन अख्तर मिंगल सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा वापसि छा वठण थींदो? जी अख्तर दरख़्वास्त मिंगल कई आहे। पको माण्हू आहे, नज़रियाती माण्हू आहे, सोचे सम्झे फ़ैसिलो कयो हुन, ऐं मुंहिंजे ख़्याल में ठीकु फ़ैसिलो कयो अथई। मौलाना फज़ल रहमान मुल्की मामला सियासतदाननि हवाले करण जो मुतालबो कंदे चयो आहे त बलोचिस्तान में फोर्सिस ते हमला ऐं सिंध में धाड़ेलनि जो राज आहे। ख़ैर बहरहाल मौलाना साहब जी सियासत सां मूंखे इतफ़ाक़ कोन्हे, मां त मुतफ़िक़ न आहियां उनजी सियासत सां, ॻाल्हियूं कहिड़ी थो करे बलोचिस्तान में जेको थिए पियो माण्हुनि सां, उन ते ॻाल्हि करे न, उते वरी छा पियो थिए, उते जेकॾहिं उन्हनि जा माण्हू मारबा त उहे रिएक्ट त कंदा न, इन करे उहो इहे ॻाल्हियुनि खे करणु खपे। ॿी ॻाल्हि त सियासतदाननि जे हवाले करणु घुरिजे, सियासतदाननि में पंहिंजी अहलियत बि हुजे न हलाइण जी। ॾिसो न, जॾहिं बि फ़ौज आई आहे जिते सियासतदान फेल विया आहिनि, नाकाम विया आहिनि, फ़ौज तॾहिं आई आहे। अयूब ख़ान छो आयो? अयूब ख़ान न करे आयो जो तव्हां अंदाज़ो कयो त जॾहिं लियाकत अली ख़ान गुज़ारे वियो त 52 खां वठी 56 57 ताईं 6 प्राइम मिनिस्टर तब्दील थिया। सियासतदान आहे न, क़बूल कंदा हिक ॿिए खे, 5-5 साल ॾियनि हा न हिक ॿिए खे, न विड़ी अहिड़ो गंद कयनि जो आख़िर मार्शल लॻी। अयूब ख़ान 58 में मार्शल लॻाई। सो चवण जो मतिलबु इहो आहे त सियासतदान खे मौक़ो त मिलियो आहे, पर सियासतदाननि परफॉर्म न कयो आहे। कंहिं झलियो 88 खां 99 ताईं त पिया विढ़ंदा पाण में, बेनज़ीर जी हुकूमत, पीपुल्स पार्टी हुकूमत ऐं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत, पाण में ॾाढी पट कंदा हुआ, पाण में हिक ॿिए जी साज़िश, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु साज़िशूं कंदा, पाण में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जलसा जुलूस करे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु तहरीकूं हलाईंदा त हिनखे हिन में जान छॾायो, हिन में जान छॾायो। जेकॾहिं सियासतदान कैपेबल हुजनि हा त अॼु पाकिस्तान अहिड़ो न हुजे हा। अच्छा मौलवी साहब, पीटीआई अॻवान आमिर डोगर चयो आहे त 2 हफ़्ता अॻु शहबाज शरीफ़ इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु थी वियो हो। पीपुल्स पार्टी हुकूमत मां हथ कढे त हिकु ॾींहुं बि नवाज़ लीग हुकूमत न हली सघंदी। इन सां छा फ़र्क़ु थो पए? पीपुल्स पार्टी हथ कढे या न कढे, डेफिनेटली पीपुल्स पार्टी आहे ई सहारो ॾेई बीठी आहे गवर्नमेंट खे, पर इन ॻाल्हियुनि मां करण में फ़ाइदो कोन्हे, हलो अॻियां। सर, पाकिस्तान दुनिया में सभ खां वधीक हथियार ख़रीद कंदड़ मुल्कनि जी फ़हरिस्त में 10हें नंबर ते आहे ऐं वरी तालीम ते ख़र्च कंदड़नि में 177 नंबर ते आहे। बसि पाकिस्तान जी वरी ट्रेजेडी आहे त असां जेसिताईं इन मां न करंदासीं त असांखे मुक़ाबला ऐं जंगियूं करणियूं आहिनि, अञा खटूं बि कोन था, तेसिताईं असां तरक़ी कोन करे सघंदासीं। असांखे इहो हींअर एहसासु थियणु खपे त असां बजाए जंग जे अमुन जी ॻाल्हि कयूं। मौलवी साहब, हथियार ऐं शराब रखण वारे केस में KPK जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि ऐं इस्लामाबाद जी अदालत अली अमीन खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। सियासी ॻाल्हि आहे न, के छॾियो, हलो अॻियां वधो। अॻूणे निगरान वफ़ाक़ी वज़ीर गोहर एजाज़ बैंक्स में व्याज जी शरह 4% घटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त हिन साल व्याज जी शरह 9% ताईं आंदी वेंदी। नुक़सानु एॾो ॾिनो आहे हिन जेको व्याज वधियो आहे न, माण्हू वञी था पैसा बैंक में रखनि, माण्हू इन्वेस्टमेंट नथा कनि, इंडस्ट्री नथा लॻाइनि, फैक्ट्री नथा लॻाइनि, कोन नथा कनि, 20% 22% तव्हांखे जेकॾहिं इंट्रस्ट बैंक रेट मिले त तव्हां छा अहिड़ो फ़ाइदो किथे आहे? कंहिं मुल्क में ई कोन्हे।
5% इंटरेस्ट रेट आहे हींअर 5.5 अमेरिका में त रड़ियूं पई पवंदियूं तमामु घणो आहे। इंग्लैंड में आहे उन में रड़ियूं पई पवंदियूं तमामु घणो आहे। हिते असां वटि 20-22%। को धणी साईं आहे अलाए कोन्हे, बसि ईअं कमु हले पियो। शल को धणी साईं पैदा थिए जेको हिन मुल्क खे ठाहिण जी ॻाल्हि करे। ऐं ज़बरदस्त मुल्क आहे, ख़ूबसूरत मुल्क आहे, रिसोर्सफुल मुल्क आहे, नाहिद हुक्मरान कोन्हे। अच्छा मोराई साहब, इलेक्शन कमीशन चूंड ख़र्चनि ऐं ॿियनि मामलनि ते सेनेट कमेटी खे तफ़सील ॾियण खां इनकार करे छो छॾियो। ॾियणु खपनि। ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, रुखसार हिते हुननि खे नथा ॾियनि न। सुधरियल मुल्कनि में इहे तव्हांखे ॿुधण जी ज़रूरत ई कान्हे, हलिया वञो वेबसाइट ते तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो। हेॾां ई जवाब था ॾियनि न ॾींदासीं, इहा का ॻाल्हि आहे? बाबा तव्हां ॾियो न, इहो तव्हांजो को सीक्रेट डॉक्यूमेंट थोरो इहे जो नथा ॾियो। हिन खां पहिरीं तव्हां ॿुधो हूंदो त जेको आहे उन कमेटीअ जेका कमेटी पार्लियामेंटन्स जी कमेटी हुई, तिन चयो त असांखे तव्हां हिकिड़ो अहिड़ो इंफॉर्मेशन जेको असांखे ॾियो, उन मना कयो असां कोन ॾींदासीं। हा IPPs ते असांखे ॿुधायो त तव्हांजा छा छा कीअं आहिनि, हिन जी पॉलिसीज़ कहिड़ियूं, एग्रीमेंट्स कहिड़ियूं आहिनि, असांखे ॾियो। पार्लियामेंट जी कमेटी खे जवाबु ॾिनो त असां कोन ॾींदासीं। सेक्रेटरी थो चए त असां तव्हांखे कोन ॾींदासीं, छो त हुनखे प्राइम मिनिस्टर जो कोन ॾियणियूं, छो त हुननि जा पंहिंजा स्टेक्स आहिनि। इहे वाइकियूं ॻाल्हियूं न थियनि। बदकिस्मती आहे ऑनेस्टली। को धणी साईं हुजे हिन मुल्क जो, कोई हिननि ॻाल्हियुनि जो नोटिस वठे, पर को धणी साईं नज़र ई कोन थो अचे। ठीकु नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु है एक ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। सर, सिंध हुकूमत असिस्टेंट कमिश्नर्स लाइ 138 डबल कैबिन गाॾियूं ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो बसि हाणे बादशाही आहे। असां मुग़ल दौर जा आहियूं, वरी ग़रीब मुल्क जा बाशिंदा थोरा ई आहियूं। उन्हनि जूं गाॾियूं वठी अचो बाबा, तव्हां इंडिया में ॾिसो वञी मिनिस्टर वटि कहिड़ियूं गाॾियूं आहिनि, सेक्रेटरीज़ वटि कहिड़ियूं गाॾियूं आहिनि। मां हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो दोस्त हो, बैचमेट हो, असां यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघम में गॾु पढ़ियासीं। उहो एडिशनल सेक्रेटरी हो मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स एंड शिपिंग। मां दिल्ली वियुसि, ॻाल्हायोमांसि, सुशील मां हिते आयो आहियां, मैं इधर आया हूँ अपना दिल्ली में। जी वेरी गुड, फिर शाम को मेरे पास खाना खाने आओ। मैं ठीक है मैं आ जाऊँगा। असां छो त वफ़द में हुआसीं, गाॾी असांजे डिस्पोज़ल ते हुई। वियासीं, मां चई गाड़ी भेजूं, न गाड़ी भेजूं जी ॻाल्हि कान कई। चई फिर आप आ जाना, ये एड्रेस लिख लो। मां हली वियुसि। केर बि घर में कोन हो नौकर, एडिशनल सेक्रेटरी जे घर में नौकर को कोन हो। हुनजी ज़ाल मानी पचाए असांजी खाराई, गरम गरम फुल्का खणी भेजे। छो त असां मां बि फैमिली सां, हू बि फैमिली सां बर्मिंघम में, हो त दोस्ती फैमिली फ्रेंडशिप हुई। हुन मानी खाराई त मूं पुछियोमांसि, सुशील तो वटि बोर्ची कोन्हे? चई त न। जो ड्राइवर? चई ड्राइवर ड्यूटी करे असांखे छॾे वियो, गाॾी आहे बीठी आहे, नंढी गाॾी 800 cc। सम्झ में नथो अचे, मक़रूज़ मुल्क, कर्ज़ वठी ऐं कर्ज़ लाहिण वारो मुल्क, ईअं एॾा ख़र्च थो करे। हिकु तरफ़ गवर्नमेंट चवे थी त हुकूमती ख़र्च घटाईंदासीं, ॿिए तरफ़ वरी इहो न तबाही बर्बादी आहे। सिंध में त केरु पुछे ई कोन थो। सिंध त बाबा फतेह कई आहे। असां पंहिंजे वतन खे पाण फतेह कयो अथऊं। असांजी मर्ज़ी आहे, असांजी मर्ज़ी आहे। त इन ऑफिसरनि जो दिमाग़ बि किथे मथे हूंदो ॿुधायो। एसी खे हुजे डबल कैबिन त पोइ बसि न, बसि चवां तूं ॻाल्हि इहा आहे त तोखे एसी खे अहिड़ा कहिड़ा कम आहिनि जो डबल कैबिन खपे हुनखे? ऑफिस में वेहंदो, घणो करे ऑफिस में दौरो करिणो अथसि त कान का टैक्सी करे वञे, भला वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे? बसि मां इहो थो चवां मैडम रुखसार त हिन धरतीअ खे ऐं हिन मुल्क खे पंहिंजो सम्झूं ई कोन था। फुरणा आहियूं, लुटणा आहियूं। अंग्रेज़ ईअं न कयो, अंग्रेज़ ईअं न कयो। असां अंध जे घोड़े ते आहियूं, अंध जे घोड़े ते। अच्छा मोराई साहब, मुस्तफ़ा कमाल हुकूमत खां NFC फंड सिधी रीत ज़िलनि खे ॾियण जो मुतालबो कयो ठीकु आहे, सो वाट ॾियणु खपे। पर हुन में छा आहे, जेकर NFC वारा सभिनी ज़िलनि खे ॾियनि त पाण सुठो। भई ॾिसो ॻाल्हि ॿुधो, अवल त असांखे
ऐं उर्दू स्पीकिंग जे लीडरनि खे गॾु रहिणो आहे हिन सूबे में। ऐं जेको चवनि था हर ज़िले खे ॾियो त भली ॾियो, हुन छा फ़र्क़ु थो पए। हूअं बि ॿियनि मुल्कनि में, सुधरियल मुल्कनि में ईअं आहे त हर ज़िले जी पंहिंजी बजट आहे। असां वटि त बींग आहे न, असां वटि त को सिस्टम आहे ई कोन, असां वटि त सभु को शइ पाण वटि रखो। उते ईअं आहे, कंहिंजो डिसेंट्रलाइज़ेशन आहे। मां पढ़ियो आहियां, ॿुधायां त बर्मिंघम में उते डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट एतिरी पावरफुल हुई जहिड़ी सूबे जी हुकूमत, सभु पैसा हुनजे डिस्पोज़ल ते हूंदा। एग्रीकल्चर हुनजे अंडर, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट, सभु कुझु डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे अंडर में, सभु इदारा। बहरहाल हाणे छा थो चई सघिजे। अच्छा सर, ANP जे सीनियर अख़बार ज़ाहिद ख़ान सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। ज़ाहिद ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तानी सियासत में पैसो मुलवस थी वियो आहे। ख़ैर, ज़ाहिद ख़ान खे मां सुञाणा थो, मां बि नौकिरी में हुउसि त इहो बि ANP जो लीडर हूंदो, पैसे जो पाण बि शौक़ीन हूंदो हो। पर पाण चयो त असां पैसे हा, जी उहो सियासत पैसनि नाहे जी कई। न पैसनि जी पॉलिटिक्स कई अथई, बिल्कुलु कई अथई, पर अॼु को लिफ्ट कान्हे, तंहिंजे करे जान थो छॾाए। फ़िलहाल त ANP मां जान छॾायां, मुमकिन आहे ॿिए पासे जेको मौक़ो मिले। इहो ई मां सुञाणा थो उनखे चङी तरह। अच्छा सर, जेके सियासतदान आहिनि पाकिस्तान जा, अॼुकल्ह सियासत खां पासो छो पिया कनि? कहिड़ा सियासतदान पासो पिया कनि? अख्तर मिंगल हलियो वियो ईअं अख्तर मिंगल कुझु। त ॾिसो न, उसूलनि जे हा। बुनियाद ते वियो आहे त अख्तर मिंगल जे सूबे में, बलोचिस्तान में, उनखे मुंहुं ॾेखारणो आहे, सियासी माण्हू आहे, ऐं उते जेके हालतूं आहिनि उनखे मुंहुं ॾेखारण जे लाइ हू इहा स्ट्रेटेजी आहे हुनजी त सुभाणे मूंखे माण्हू फिटनाल त न कनि, तंहिंजे करे हुन पंहिंजी पॉलिटिक्स तां कयो आहे या मैनेजशिप तां इस्तीफ़ा ॾिनी अथई। सियासत तां त कोन कयो अथई, मैनेजशिप तां इस्तीफ़ा ॾिनी अथई, त बाबा ॻाल्हि मुंहिंजे कम जी कान्हे का इहा क़ौमी असेंबली जी मेंबरशिप, त हुन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त कहिड़ो बि अकुलमंद माण्हू, ज़ी फर्म माण्हू ऐं सियासी तौर ते सुजाॻ माण्हू अहिड़ो फ़ैसिलो ईअं ई कंदो। अच्छा मुने साहब, तालीम वारे वज़ीर सरदार शाह जो मोबाइल नंबर हैक कयो वियो। हैकरनि पारां सूबाई वज़ीर जे फ़ोन नंबर तां ऑफिसर्स खे हुकुम जारी कया विया आहिनि। बसि हाणे ॻाल्हि इहा त उन छा कयूं, हैक करण वारनि खे तव्हां छा करे सघंदो, कुझु करे सघंदो? हैक वारा तव्हांजो फ़ोन बि करे सघंदा, मुंहिंजो फ़ोन बि करे सघंदा। सो ॻाल्हि आहे त असांखे हुकुम नथा ॾियूं न, हा, असां हुकुम वग़ैरह कंहिंखे नथा ॾियूं। त तव्हां ॾींदो न डेट, जेकॾहिं कंहिंजो फ़ोन इन इंटेंशन सां हैक कंदो त कंदो न, हुकुम त ॾींदो न। तव्हां जेकॾहिं हैक कयो फ़ोन, फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजो फ़ोन हैक करे पोइ डायरेक्ट न्यूज़ खे मैसेजिस कंदो न, त हीउ कमु कर, हीउ कमु कर, उहो कंदो न। पोइ जॾहिं वरी ख़बर पए त अड़े भेण हैक थी वियो आहे त पोइ वापसि वठो ऑर्डर, ईअं थींदो। अच्छा सर, सिंध सरकार कराची के 2 डिवीज़न्स में विरहाइण इथाणो बोला ख़ान खे मिलाए गदाब खे नओं ज़िलो ठाहिण जी तयारी शुरू कयूं आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त थाणो बुला ख़ान खे मिलायो था त पोइ इन जो स्ट्रक्चर छा थींदो। माना त थाणे बुला ख़ान हींअर कोटड़ी सां आहे, नामशोर डिस्ट्रिक्ट में आहे, पोइ हलियो वेंदो वरी परियां। हाणे छा आहे त हुन में मलीर डिस्ट्रिक्ट बि आहे, मलीर डिस्ट्रिक्ट आहे, तव्हांजो थाणो बुला ख़ान डिस्ट्रिक्ट थींदो, गडाब डिस्ट्रिक्ट थींदो। इहे पोइ शायदि 3-4 डिस्ट्रिक्ट ठाहे ऐं हुनजी डिवीज़न ठाहींदा, ईअं कुझु कंदा। पर डिवीज़न मैनेजेबल कान्हे, छो त हेॾी सारी डिवीज़न आहे, पर उन ॾिसूं त कीअं था उन जूं हदूं कीअं था मुक़ररु कनि। सो 6-7 डिस्ट्रिक्ट थी विया आहिनि हिकिड़े डिवीज़न में। सो तंहिंजे करे शायदि ज़रूरत पवनि थी त इंतिज़ामी तौर ते कराची विरहायल हुजे त बहितर थींदी। ॾिसूं कीअं था कनि। पोइ इन सां को बेनिफिट थींदो आवाम खे? न, बेनिफिट त अवाम खे मिलंदी चूसणी या चूसनि, बाक़ी रही ॻाल्हि आहे त इंतिज़ामी तौर ते मिले। चूसणी त ॾिठी ॿुधी अथव न तव्हां, त ॿार जे रोए त हुनखे चूसणी ॾेई छॾियो पियो चूसे, त बसि मां लॉलीपॉप चूसण, इंग्लिश में। लॉलीपॉप। ठीक। ॾिसो न, ॻाल्हि आहे त इंतिज़ामी यूनिट हुजे या न हुजे, माण्हू मुतमैन हुजनि, डिलीवरी ऑफ गुड्स मां, तइलीम हुजे, सिहत हुजे, इहे सभिनी शयुनि मां मुत हुजे। हिते त सरकारी अस्पतालुनि जो, सरकारी स्कूलनि जी हालत तबाह लॻी पई आहे। हाणे छा हुन सां थींदो, डिवीज़न थींदियूं, छा थींदो? पहिरीं बुनियादी ॻाल्हि आहे त ज़रदारी साहिब त हाणे मिले ई कोन थो, अॻु में त मिलंदो त असां चवंदासीं, ॿुधाईंदासीं सभु, को शल को खड़ तेल निकिरे। हाणे ज़रदारी साहिब मिले ई कोन। ज़रदारी साहिबु अॻु में, अॻे दौर में जॾहिं प्रेसिडेंट हो त घटि में घटि 3-4 दफ़ा असांखे सॼो ई सिंध जे सिंधी चैनल जे मालिकनि खे, हाणे त मां नथो सम्झां त को हुनजो मूड बि आहे, इरादो बि आहे त असांखे सॾे, त घटि में घटि चवंदा हुआसीं, असां पंहिंजी ॻाल्हि कंदा हुआसीं। बसि ज़ाहिर आहे त हू त लीडर आहे, त लीडर त पोइ पंहिंजी ॻाल्हि कंदा आहिनि। सियासतदान आहे लीडर, न सियासतदान आहे।
कामयाब सियासतदान आहे। अच्छा मोराई साहब, सिंध हुकूमत दरिया जे कच्चे में 2 लख एकड़नि ते वणकारी जो ऐलान कयो आहे। भई सुठी ॻाल्हि आहे, इहा वणकारी हुई, इहा वणकारी तबाह कई वई हथ सां धाड़ेलनि जे नाले में। तंहिं करे वणकारी उहा न ख़तमु थियणु खपे हा। धाड़ेल वणकारी जे करे कोन आहे, पर जंहिंजा मफ़ाद आहे उन्हनि वण कटे ऐं विकिणिया। हाणे वरी अलाह ख़ैर करे। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, खोड़ अहिड़ियूं रस्ता आहिनि, रस्तनि जे पासनि खां वणकारी कयो, हाईवे आहे, हाईवेज़ ते वणकारी कयो। खोड़ तव्हां वटि अहिड़ा ऑप्शन्स आहिनि जिते तव्हां पुराणा ॿेला जेके तव्हां लीज़ूं ॾेई ज़मीनूं माण्हू खे ॾिनियूं सभु ख़तमु कराए उते वणकारी कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न तव्हांखे, जी रिफॉर्मर को हुजे न, जेको रिफॉर्मर उहो ठाहींदो न मुल्क खे, वापारी थोरी ठाहींदो। वापारी दरगाह में वापार ॻोल्हींदो, रिफॉर्मर अलाह करे पाकिस्तान खे को मिले। तव्हांखे छा थो लॻे मिलंदो? अञा ताईं त कोड़ी 75 साल थिया आहिनि। रिफॉर्मर भुट्टो साहिबु आयो त असांखे उमेद हुई त रिफॉर्मर थींदो, पर हुन अचण सां अहिड़ा फ़ैसिला कया जो नेशनलाइज़ेशन कयईं स्कूलनि जी, तबाही तइलीम तबाह थियणु शुरू थी वई। नेशनलाइज़ इंडस्ट्रीज़ जी तबाही शुरू थी वई। हुनजो इंटेंशन खणी न हुजे, पर हुन ज़माने में बहरहाल हुनजो हुयो त भई छो त कम्यूनिज़म हो या सोशलिज़म हो, त सोशलिज़म ते ज़ोर हो संदसि। पर पोइ त वरी सोशलिज़म ऐं कम्यूनिज़म फेल वियो जिते किथे, वरी हाणे कैपिटलिज़म आहे। सो बहरहाल उन खां पोइ त कहिड़ो माण्हू कोन आयो आहे जंहिं में माण्हू ॻाल्हि करे त भई हिन में भुट्टे साहिब खे ख़ैर हिकिड़ो क्लीन स्लेट मिली जॾहिं हुनखे पावर मिलियो। पर पोइ भुट्टे साहिब खां ॿ टे ग़लतियूं थी वयूं, ग़लति कम थी विया। जीअं हाणे एटम बम जो कमु हो त भई तूं पहिरीं मुल्क खे ठाहे, पहिरीं हिकिड़े ग्राउंड ते बीहारे, मैदान ते बीहारे, तरक़ी ॾियारे, पोइ वञी एटम बम ठाहे। ग़रीब माण्हू ॻोठ में बंदूक वठंदो जिते घर घाट में बुख ते सुम्हे, त ज़ाहिर आहे त सभिनी जी नज़र में ईंदो उतां जो सरदार वॾेरो, जीअं अमेरिका सरदार हो, तंहिं चए त वरी बंदूक वरिती अथई, वरी बम ठाहियो आहे, हुनखे चई बि वियो आहे त विल मेक हॉरिबल एग्ज़ाम्पल ऑफ यू। पर पोइ भुट्टो साहिबु ॻाल्हि न सम्झो त हली पियो। अच्छा सर, बरसातुनि सिंध खे काफ़ी तबाही ॾिनी आहे। हा, बरसातुनि त कई आहे, पर हाणे ॾिसो न भेरे ओतिरियूं बरसातूं न आयूं आहिनि जेके बरसातूं 22 में आयूं। बचाव थी वियो आहे काफ़ी, पर ख़ैर काफ़ी थी आहे। नुक़सान त थींदो न। छो असां ॿुधो, बरसातूं कीअं न नुक़सान कंदियूं। तव्हांजूं ड्रेन्स जी मेंटेनेंस कान थी थिए, जेके नेचुरल ड्रेन्स आहिनि उन्हनि जी मेंटेनेंस कान थी थिए, पैसा खाजी था वञनि मथे ई। हीअ मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे, चीफ इंजीनियर उहो फंड ई हेठि कोन थो अचे, बाबा चवनि था फंड खणी ॾेई वञो मूंखे। एॾो बेशरम आहे अॼु जो चीफ इंजीनियर इरिगेशन डिपार्टमेंट जो, जनरली जो धंधे खां पैसे खां सवाइ हुनजी ॻाल्हि ई कान्हे का, ऐं दलालीअ खां सवाइ हुनजो ॿियो कमु कोन्हे। तंहिंजे करे कीअं थींदो, ड्रेन्स जेके नेचुरल पाणी खे कढण वारियूं उहे बंदि, तव्हांजा जेके बंद आहिनि उहे उन्हनि जी मेंटेनेंस कान थी थिए। अलाह पियो ख़ैर करे, सखर बैराज में बचाव त थी वियो, पर सखर बैराज जा फंड जेके मेंटेनेंस जा अचनि ज़ालिम उहे खाए वञनि मथे। हाणे मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायांव त छा थियो जो कुरोड़ी कैनाल ते घारो पियो। चीफ इंजीनियर आयो त हिन दारोगे सर्वेयर खे चयो तव्हांजा आंड्रा कढंदासीं, हीअ कंदासीं, हू कंदासीं। सो दारोगो अलाए सर्वेयर तकिड़ो उतां जो सियासी माण्हुनि जो ख़ासि हो। सो तंहिं चयोसीं ॻाल्हि त ॿुधो, भली असांजा आंड्रा कढिजो, पर मेंटेनेंस जा पैसा असांजी पहुचंदा आहिनि। असां हिकिड़ो किलो हयो आहे या किलो हणी सघूं था, पंहिंजे खीसे में आणंदासीं छा? पैसा सभु खाए वञो तव्हां। चीफ इंजीनियर खे थो चए दारोगो सर्वेयर, ॿुॾी मरे वियो चीफ इंजीनियर। ऐं हाणे चओ था त हीउ घारो पियो आहे, मूंखे सस्पेंड करे ॾेखार भला। ख़ुदा जो ख़ुदि सवाइ असां त कॾहिं सोचे कोन था सघूं त चीफ इंजीनियर खे ईअं जवाबु एसी बि ॾे। जॾहिं इहो क्लास वञी बीठो आहे, चीफ इंजीनियर दलाल हुजनि, चीफ इंजीनियर पैसा ॾेई हिक ॿिए जे मथां पोस्टिंगूं वठनि, तोबा अल अमान। मूंखे त ख़ासि तौर ते जेको नौकिरी इंजीनियर जी नौकिरी आहे हिन सूबे में, उहो त मां सम्झां थो त हाणे छा मां चवां, कंजरी जा बि कुझु उसूल हूंदा आहिनि, उहे उसूल ई कोन्हनि। ठीकु, मोराई साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हीअ अॼु जो प्रोग्राम, ईंदड़ प्रोग्राम मुलाक़ात थींदी।